दोस्तों अस्सलाम वालेकुम। सिंधी गीतनि जो सुरीलो फनकार, आवाज़ जो जादूगर मरहूम मुरीद अब्बास। सिंधी गीतनि जो सदा हयात फनकार मरहूम मुरीद अब्बास केरु ऐं किथां जो हुयो, खेसि कारह जे इल्ज़ाम में छो मारियो वियो। दोस्तों तफ़सीली ॻाल्हि ॿोल करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। दोस्तों तफ़सीली मूजिबि मरहूम मुरीद अब्बास कटबर वलद मोहम्मद आलम कटवर जो जनम 1974 ईस्वीअ नवदेरो शहर में थियो। मुरीद अब्बास पंहिंजी तालीम उतां ई पिराई, लेकिन खेसि फनकारीअ सां दिली लगाव हुयो। पंहिंजे वालिद ऐं पंहिंजे शहर जे उस्ताद ग़ुलाम शबीर समूह खां फनकारीअ जी सिख्या वठी मुरीद अब्बास जीअं फनकार थियो, खेसि बेहद मोट मिली। संदसि कैरियर कुल 5 सालनि जे अरसे ते मुश्तमिल आहे। उन दौरान कुल 9 एल्बम संदसि जा मार्केट में आया। मुरीद अब्बास जन शाइरनि सां कमु कयो, तन में वहीद हकिड़ो, सैयद सागिर शाह, मुमताज़ मौलाई तोड़े ॿिया क़ाबिले ज़िक्र आहिनि। मुरीद अब्बास जो वालिद संदसि बचपन में फ़ौत थियो। खेसि पंहिंजे जीजल ॾुखनि सूरनि सां पालियो। अमड़ जे अकेले सहारे सां गॾु संदसि मङणी बि पिणु थियल हुई, लेकिन संदसि मक़बूलियत सां साड़ खाई जागीरदारनि खेसि 8 क्लास जे शागिर्दाणीअ सां कारो करार ॾेई किलाशनकोप जे बस्ट सां मारे छॾियो। 27 मार्च 1997 ईद उल अज़हा जी राति। उन वक़्तु मुरीद अब्बास पंहिंजे स्टूडियो में एल्बम रिकॉर्ड कराइण लाइ मौजूदु हुयो, जिते ही वाक़ियो पेश थियो। फनकार हमेशह पंहिंजे फ़न जे ज़रिए माण्हुनि जे दिलनि में ज़िंदा हूंदा आहिनि।